रखंदड़ डॉक्टराणियूं जी उनजी इंता थी वई आहे जो केटी बंदर छटे जी साइड इलाइक़े सां तालुक रखंदड़ हिकु औरत हुसना हॉस्पिटल खे वेम जी तकलीफ़ सबब सिविल अस्पताल जे गाइनी एमरजेंसी में पहुचायो वियो, जिते काफ़ी देर ताईं औरत खे उते रखण खां पोइ हुनखे ॾेई रवानो कयो वियो ऐं उनजे वापसि जे चवण ते हुनखे धिकारे कढियो वियो, जंहिंखां पोइ इहा औरत जेका आहे हुसना ख़ासि जेका सिविल अस्पताल जे कैंटीन जे अॻियां मेन रोड ते जेको आहे उते ऊंधा वारी सूरताल में उते हिकु ॿार खे जनमु ॾिनो आहे। उहे अहिड़ी सूरताल खां पोइ हिन औरत जी हालत इंतहाई गंभीर जोगी थी वई आहे। उते कुझु नौजवान मौजूदु हुआ समाजी तौर ते कमु कंदड़, उन्हनि बराबरि हिकु एम्बुलेंस घुराए उन में जेका औरत ऐं उनजे वारसनि खे कराची उमाणे छॾियो आहे ऐं औरत जी हालत इंतहाई ख़राबु आहे। पर अस्पताल जी जेके अमलो आहे, अस्पताल इंतिज़ामिया उनजी मिसमैनेजमेंट लापरवाही जूं शिकायतूं आम हुजनि अफ़सोसनाक सूरताल साम्हूं आई आहे जो हिकु औरत जेका आहे हुनखे धिकारे एमरजेंसी जेका आहे गाइनी जी हुन मां ॿाहिरि कढियो वियो, हुनजी वेम कराइण जे बदिरां हुनजी इलाज करण जे बदिरां हुनखे ॿाहिरि कढियो वियो, जंहिंखां पोइ उहा औरत जेका आहे अस्पताल जी कैंटीन जे ॿाहिरां जेका आहे ऊंधा में उते बिना कंहिं सहूलियतनि जे उते हिकु मॉल ॿार खे जनमु ॾिनो आहे, जंहिंखां पोइ औरत जी हालत इंतहाई ख़राबु थी वई आहे। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही अपडेट करण लाइ। नाज़रीन, ॿिए पासे